पीपल्स पार्टी अगवान वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह जे रहाइशगाह ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी जे मौक़े ते इफ़्तार डिनर जो एहतमाम कयो वियो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद अहमद शाह चयो त अॼु पाकिस्तान जो ब्लैक डे आहे। इलेक्टेड वज़ीर आज़म जी वरसी आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो दुनिया में पाकिस्तान खे एतिरो अॻिते खणी वियो जो मुल्क खे एटमी ताक़त बणाए छॾियो। खुर्शीद अहमद शाह जो चवणु हो त साज़िशी अनासिर ऐं इंटरनेशनल क़ुवतुनि हमेशह शहीद ख़िलाफ़ साज़िशुनि में रुधल रहियूं। खुर्शीद शाह जो चवणु हो त पाकिस्तान जंहिं हाल में आहे, ख़ुदा ख़ैर करे अदलिया इस्टेब्लिशमेंट ऐं मीडिया पंहिंजो एतमाद विञाए वेठा आहिनि। मीडिया ऐं ॿिया इदारा सच खे लिकाए रहिया आहिनि, पर अॼु मुल्क खे हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी ज़रूरत आहे। सच्चाई बताने के बजाय सियासत का शिकार हो रहे हैं। ये बहुत बुरे हालात हैं। आज उस शख्स की बरसी मना रहे हैं जिसमें आप सब शरीक हुए। आपकी बहुत मेहरबानी, आपका बहुत शुक्रिया। हर खबर पर वक्त खबर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।